अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सालेपट इंसाइक्लोपीडिया। अज पाण छा सिखंदासीं? अज पाण ढाई अणपुर जी ज़रब सिखंदासीं। ही मसलो थींदो आहे पाण खे, असां में खे बि थींदो हुयो। जॾहिं पाण फिज़िक्स जा प्रॉब्लम कंदा आहियूं या पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगी जा कुझु प्रॉब्लम कंदा आहियूं त पाण खे ढाई अणपुर कैलकुलेटर खां बिना हल करणु ॾुखियो लॻंदो आहे। ही वीडियो पूरी ॾिसण खां पोइ तव्हांखे को बि ढाई अणपुर वारो ज़रब वारो प्रॉब्लम मुश्किल न लॻंदो। ऐं जेकॾहिं न आयो त ॿीहर ॾिसिजो। ठीकु आहे, बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। पहिरियों प्रॉब्लम आहे जंहिंमें छा थो चए त 2.42 खे ज़रब कयो 2 सां। हाणे हिन में छा आहे, हिन में ही त ढाई अणपुर में आहे, बाक़ी पूरो अंग आहे त साॻियो ई सभिनी में साॻियो ई कानून लॻंदो। थोरी सम्झण वारी ॻाल्हि आहे। त पाण छा करिणो आहे, डायरेक्ट 2 खे ज़रब करे छॾिणो आहे जेको मथे आहे। पाण हिते सभिनी में छा विसारे छॾिणो आहे, ढाई खे ईअं सम्झ विसारे छॾिणो आहे। जॾहिं पाण ज़रब कंदा हूंदासीं ढाई खे विसारे छॾिणो आहे, जीअं आहे ई कोन। ठीकु आहे, हिते मतिलबु ढाई आहे ई कोन, ईअं सम्झी वठो। 2 खे 2 सां ज़रब कयोसीं त जवाबु छा आयो पाण वटि? 4। ठीकु आहे, 2 खे 4 सां ज़रब कयोसीं, जवाबु छा आयो पाण वटि? 8। 2 खे 2 सां ज़रब कयोसीं, जवाबु पाण वटि छा आयो? 4। हाणे वारो अचे थो ढाई जो। ढाई कीअं ॾियणी आहे बाबा? दर्जे में या हिन में ढाई खां पोइ वारा अंग गणे वठो। ढाई खां पोइ वारा अंग घणा आहिनि हिन में? ढाई खां पोइ 1 2। दर्जे में को ढाई खां पोइ अंग आहे? हिते ढाई आहे। हिते जॾहिं कंहिं बि अंग जे पोयां ढाई न लिखियल हूंदी आहे त हुनजो मतिलबु हूंदो आहे त हुनजे आख़िर में ढाई आहे। ठीकु, त हिन जे आख़िर में कुझु आहे? न आहे नी। त हिन करे ढाई खां पोइ वारा अंग घणा थिया? 1 2। त 2 खां पोइ हिन साइड खां 2 खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे। 1 2 हिते पाण ढाई ॾेई छॾी आहे। इहो ई पंहिंजो जवाबु। सफ़ो सवलो आहे नी। ॿियो प्रॉब्लम कयूं था, जेकॾहिं को बि हिन में मुश्किल हूंदी त हेॾे हल थी वेंदी इंशाल्लाह। पाण शुरू में छा चयोसीं त ढाई खे विसारे छॾिणो आहे, मतिलबु ढाई शुरू में त आहे ई कोन, ईअं सम्झ। पाण डायरेक्ट अंग खे अंगनि सां ज़रब ॾेई छॾिणो आहे। 3 खे 2 सां ज़रब कयोसीं त छा जवाबु आयो? 6। 3 खे 0 सां ज़रब कयोसीं त जवाबु छा आयो? 0। 3 खे 1 सां ज़रब कयोसीं, जवाबु पाण वटि आयो 3। सही आहे। हाणे वारो अचे थो ढाई ॾियण जो। ढाई खां पोइ वारा अंग गणे वठो। दर्जे में बि गणना आहिनि, जंहिं सां ज़रब कंदा हूंदा उन में बि गणना आहिनि। त दर्जे में ढाई खां पोइ घणा अंग आहिनि? 1। ऐं जंहिंसां ज़रब कयूं था पिया हुन में ढाई खां पोइ घणा अंग आहिनि? हुन में बि 1 आहे। 1 2 मतिलबु 2 खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे। दर्जे में हिन में ढाई खां पोइ घणा अंग आहिनि? 1। हिन में बि ढाई खां पोइ 1 1 2। 2 अंगनि खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे। 1 2 हिते ढाई अची वई। इहो ई जवाबु आहे। हिन में ॾिसूं, हिन में बि पाण ढाई विसारे छॾणी आहे। ढाई विसारे छॾणी आहे, ईअं सम्झ ढाई आहे ई न। हाणे हिते विसारे छॾीसीं ढाई त ही 12 थी विया, ईअं सम्झ ही 11 थी विया। हाणे 11 जो खोड़ो पढ़ंदासीं। 1 यारो यारो 2 यारो 22 2 मथे विया। ठीकु आहे, 1 यारो यारो 11 ऐं 2 11 ऐं 2 13 ही 13। हाणे पाण ढाई जो वारो आयो, ढाई ॾींदासीं। साॻियो ई कमु, ढाई खां पोइ वारा अंग ॿिन्ही में गणे वठणा आहिनि। ढाई खां पोइ हिते घणा आहिनि? 1 2 ऐं हिते 1 टोटल घणा थिया? 1 2 3। ढाई खां पोइ वारा अंग थिया 3। त पाण जवाब में हेॾां शुरू करिणो आहे। 3 खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे। 1 2 3। 3 खां पोइ हिते ढाई अची वई। हाणे जॾहिं आख़िर में ढाई अची वञे, मतिलबु हेॾां मतिलबु स्टार्टिंग में थी वियो नी, स्टार्टिंग में ढाई अची वञे त हिते जेकॾहिं ख़ाली ढाई लिखी छॾियो त पोइ बि सही आहे। ऐं जेकॾहिं ईअं 0 ॾेई छॾियो, 0 ढाई, त पोइ बि सही आहे। मतिलबु फ़र्क़ु नथो पए। कैलकुलेटर में ईअं लिखी कंदो त पोइ बि साॻियो जवाबु ईंदो, ऐं 0 ढाई ख़ाली ॾेई 1 3 2 लिखंदो, पोइ बि साॻी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, हाणे ही सुवालु कयूं। हिन में छा थो चए, ही बाबा ट्रिको आहे, ॾाढो ॾुखियो आहे, ॾुखियो बुखियो कोन्हे। ठीकु आहे, साॻियो ई तरीक़ो हूंदो, ढाई विसारे छॾियो, ही 2 ढायूं ख़तमु। हाणे ही 0 बि ईअं सम्झ ख़तमु थी वियो।
हिन साइड हुजणा त पोइ 200 हुजणा, बाक़ी इन साइड त इन करे ही गणबी न। त पाण डायरेक्ट 311 खे ज़रब कंदासीं 2 सां, त जवाब चाहीं तो 2 खे ज़रब कंदासीं 1 सां त 2 आयो, वरी 2 खे ज़रब कयोसीं 1 सां त 2 आयो, 2 खे ज़रब कयोसीं 3 सां त पाण जवाब छा आहे। ठीक है, हाणे अची वियो वारो ढाई जो। साॻियो ई तरीक़ो दर्जे में ऐं हिन में टोटल ढाई खां पोइ अंग घणे वठणा आहिनि, 1 2 3 4, मतलब 4 अंगनि खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे। 1 2 3 हेॾां शुरू कंदा आहिनि गणण, 1 2 3 3 थी विया। हाणे हिते त 4 खां पोइ ढाई ॾियणी आहे, त पाण हिते 1 0 ॾींदासीं, हुन खां पोइ ढाई ॾींदासीं। ठीक है, हाणे घणे वठूं 1 2 3 4 4 थी विया, 4 खां पोइ ढाई अची वई आहे, साॻियो ई हिते 0 ॾियो या ईअं लिखी छॾियो, साॻी ॻाल्हि आहे। ठीक आहे, हाणे ही करे वठो, हिन में छा आहे, हिन में आहे त बाबा 11 ढाई 1 1 खे ज़रब कयो 2 12 सां, ढाई खे विसारे छॾियो, डायरेक्ट ज़रब कयो, 1 12 12 2 1 मथे, 1 12 12 12 1 13 3 1 मथे, 1 12 12 12 1 13 3 1 मथे, 1 12 12 12 1 13, ये बाबा 13 अची। हाणे ढाई जो वारो अची वियो, ढाई किथे ॾियूं, साॻियो ई तरीक़ो, ढाई खां पोइ वारा अंग घणे वठो, घणा थियण था टोटल 1 2, त हिते ढाई आहे कोन। ठीक आहे, त मतिलबु अंग बि कोन्हे, त 2 खां पोइ 1 2, 2 खां पोइ पाण ढाई ॾियणी आहे, 1 2 2 खां पोइ पाण ढाई ॾेई छॾी आहे, इहो पंहिंजो जवाबु। को मसइलो आहे त बाबा कमेंट में पुछी वठो, चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, ऐं असांखे सजेशन बि ज़रूरु ॾियो कमेंट में, त असां पंहिंजी वीडियो खे कीअं इम्प्रूव कयूं। ठीक आहे, मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।